मुल्की सियासत जो बहादुर डाव ऐं हर दिल अज़ीज़ सियासतदान विफ़ाक़ तोड़े सूबे अंदर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वज़ीर अंदड़ मरहूम मग़फ़ूर मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी जे विछोड़े जी 7वीं वरसी जे मौक़े ते खेसि ख़िराज तहसीन ऐं अवामी ख़िदमतनि ते सलाम पेश करियूं था ऐं असीं वचन वरजायूं था त मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी जी छॾियल मिशन ऐं अवामी ख़िदमत वारे जज़्बे खे PPMN मीर शबीर अली ख़ान बिजराणी ऐं PPMPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी जी अॻुवाणी में जारी रखंदासीं। पारां मामा ज़मीर शेख, आफ़ताब शेख, शोएब शेख ऐं अवेस अली पावर PP टाउन करमपुर।